गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदन के मज़ार आडो वर्क्स एंड सर्विसेज हाईवेज़ खाते के मुलाज़मन तरफां मुतालबनी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील बुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। वर्कर्स यूनियन जे सॾ ते गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीद जे मज़ार ॿाहिरां मुलाज़िम एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असां पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे मसइलनि जे लाइ अची हिते पहुता आहियूं। अॼु असां शहीद राणी जी मज़ार ते आया आहियूं। असांजो वज़ीर आला मिनिस्टर असांजो हाईवे ज़िया साहब ऐं सेक्रेटरी साहब खां पर ज़ोर मुतालबो था कयूं त असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि, जाइज़ हक़ आहिनि। पहिरीं ॻाल्हि त असां 40 साल नौकरी करे घर वञी वेही था रहूं, असांखे को हक़ नथो मिले। जेकॾहिं सिंध हुकूमत असांजा ही मुतालबा न मञिया त उन जे लाइ असां सॼी सिंध में एहतजाज जा दायरा वसी कंदासीं ऐं ही एहतजाजनि ऐं रैलियुनि जो जेको प्रोग्राम आहे असांजो मुसलसिल हलंदो थो अचे, पर को बि उन ते अमल नथो थिए। अॼु हे असां सभु गॾिजी मेड़ खणी क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी मज़ार ते हीअ हिकिड़ी दांह खणी आया आहियूं त असांजी हीअ दांह वरनाई वञे। कंटीजेंसी जेका आहे 2% कटींदा आहिनि, करोड़नि रुपयनि में कटिजे थी, जेका खाई था वञनि। इंजीनियर ऐं ऑफिस में मिली भगत करे करोड़ा रुपया स्कीमनि तो कढी खाई था वञनि। अगरि उहे न खाइनि ऐं रखनि त असां ग़रीबनि जो जेको आहे रिटायर मां जेके थी था वञनि उन्हनि जूं चुलियूं भरनि ऐं उन्हनि खे वधि में वधि फ़ाइदो मिले। जी अवां हिते मौजूदु मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट असांजा मुतालबा मंज़ूर न कया त सिंध अंदरि हलंदड़ तरक़ियाती कमनि जो मुकमल बाइकाट करे कमु बंदि करे छॾींदासीं। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नओं देरो।